ॾिसो पिया था तव्हां कणकनि में लाबारा आम साम काथे में हलनि पिया था वाइपनि जे इलाइक़े में कणकनि में थ्रेशर बि चालू आहिनि गवर्नमेंट तरफ़ां को बि रेट मुक़ररु न कयो आहे हींअर ताईं न ई को काथे वासियुनि वाई वासियुनि खे को बारदानो गवर्नमेंट तरफ़ां मिलियो आहे छा असां इहो सम्झूं था त वाइपांदी काछो छा सिंध में आहे या कोन्हे कॾहिं बि असां इहो न ॿुधो त काछे जे वाई वासियुनि खे को बारदानो मिलियो हुजे को गवर्नमेंट तरफ़ां को रेट हिननि खे मिलियो हींअर कणकनि जो सीज़न आहे कणक हींअर लथियल आहिनि थ्रेशरूं हलनि पिया था असांजो कणक पट ते पियल आहे असां हुकूमत खां अपील कयूं था त ख़ुदा आहे जेको हींअर बारदाना आहे से मेरिट ते हलाइनि ग़रीब गुरबनि खे ॾियनि ताकी जीअं असां पंहिंजो अन्न पंहिंजे गोदामनि ते पहुचाए सघूं ऐं असांखे सुठा रेट मिली सघनि। ॾिसो पिया साल ॿारहं असांजा जेके आहिनि हाणे अनक़रीब जेको आहे सो ख़तमु थियण वारा आहिनि हाणे असांखे न अञा ताईं को बरदानो मिलियो आहे न ई गवर्नमेंट जे तरफ़ां का ॿी रिलीफ मिली आहे जो असां पंहिंजे हिन अन्न खे महफ़ूज़ करे सघूं। गवर्नमेंट अञा ताईं को सही रेट जेको आहे हुन जो मुक़ररु न कयो आहे सो अपील था कयूं वॾे वज़ीर मुराद अली शाह खां जल्द अज जल्द असांखे हिन कणक जे रेट जी मालूमात ॾे ऐं हिन ते मुस्तक़िल को सुठो फ़ैसिलो करे त जीअं असां ग़रीबनि खे का रिलीफ मिली सघे। असांजो रेट बि अञा न आहे थियो कणकनि जो सही नथा ॾियनि हुकूमत वारा बरदाना हे हो असां चऊं था रेट सुठा थियनि त हर ग़रीब माण्हू कुझु कमाए सही ख़बर ई न आहे अञा ताईं लबारात कयूं था पोइ बरदानो न रेट निकितो आहे ख़बर ई न आहे। हुकूमत खे असांजी अपील आहे हींअर जेका बि आहे रेट सुठो थिए त हर माण्हू कुझु कमाए। असांजा अन्न रुले थो हीउ अनाज तंहिं करे असांखे कुझु कोन थो मिले बरदानो जा अहिड़ो को हुजे तंहिं करे अनाज रुलाए न त रुली थी वञे थो। असां हुकूमत खे बरदानो ॾिनो असांजो अनाज ईअं पियो आहे थ्रेशर हलनि था हुकूमत रेट बि कोन थी कढे असां न हक़ आहे ज़ुल्म सां गवर्नमेंट तरफ़ां न ई हिननि जो को रेट मुक़ररु अनाज जो कयो वियो आहे न ई बरदानो ॾिनो वियो आहे ग़रीब हारनि जो अनाज पट ते पियो आहे। सरकार खां इहो मुतालबो आहे त हिननि खे जल्द खां जल्द हारियुनि खे बरदानो ॾिनो वञे ऐं सरकारी रेट मुक़ररु कयो वञे।